चाचा साईं वेलो वोट कंहिंखे ॾींदो? वॾेरे त तरू ई तपाए छॾियो आहे। बदला वॾेरो बि हाणे ज़ाहिर थियो आहे, अॼु ताईं काॾे वियो हो। असां त वोट जेको आहे सो ॾेई ॾेई ऐं थकिजी पिया आहियूं। अॼु ताईं जीअरा थी रहिया आहियूं पार्टियुनि जा हर जा। सही चाचा। अॼु ताईं वॾेरे हिते असांजी का संभाल ई न लधी आहे। असांजे घर में मींहुं धीउ वठो हेॾो होॾो घर लुड़ी आयो ई कोन। हाणे वॾेरो छाजे कारण आयो आहे? बस चाचा असां ग़रीबनि जो अलाह खां सवा को वाही आहे ई कोन। बाबा असांखे त अलाह जो ई सहारो आहे। बिल्कुलु चाचा। साॻी नी वॾेरनि जी असांखे ख़बर आहे। सही चाचा। इन्हनि वॾेरनि अॻ में बि छा कया त हाणे छा कंदा? साईं ता तू वॾी लय करियो अथई। साईं बस मरी वियो वॾेरे हथां, ख़ुदा जो कसम वॾेरो ॾाढो ॾिंगो अथसि। साईं ता ते हकल अहिड़ी कर जो ख़बर पएसि त वॾेरे जा माण्हू आया आहिनि। बाबा मां सॾु कयोमांसि, ओहो साईं दादो हो, ओ साईं दादो हो। मरी या हंजा सभई। चाचा सही लॻियो तो वॾेरे जा वाठा पुॼी विया आहिनि। हा बाबा इहो वॾेरे जी त हाणे सीज़न आहे, इहे ईंदा पिया। ओहो आयो आयो मां सोट काॾे चढ़ाई कई अथव? छो त लॻे थो वॾेरे जा वाठा अची विया आहिनि। सो सॾु छो असांजो त ॾिसो ॿाहिरि निकिरी। इन वॾेरे ॾिनो छा आहे? हलो त मां बि थो गॾिजी हलां। हलो बाबा गॾिया हलो बाबा ख़ैर में सॾिजो थो आयो। बाबा ख़ैर में घुरायो अथव? चाचा साईं वॾेरे घुरायो अथव? छो घुरायो अथई असांखे? बस हा चाचा साईं ॿुधोसीं त तव्हां वॾेरे खे वोट न पिया ॾियो। बरसातुनि में घर ड्रही पट थी आहे। तव्हांजो वॾो असां वटि लड़ियो हुयो, हाणे वरी असांखां वोट थो घुरे पियो। पोड़ा वॾेरे जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए। घर मां बारू तई दफ़ा वेंदे ई कान मथां या फुल हुजई। नरमू पाण वॾनि सां ईअं न आहे ॻाल्हाइबो जीअं तूं थो ॻाल्हाए। पाण खे वोट वठणा आहिनि, वोट सां ॻाल्हाए। तोखे त मां चयो सिखियो ई कोन्हे का शइ, जेॾो तोखे सेखार उहो ई ॼणे मां मोकारो छोरनि जो। कमदार पंहिंजे वाठे खे झल, पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे, न त सिर सां मथो ॿ करे छॾींदोमांसि। न मंसूर रमुअ जे पारों तोखां माफ़ी यार मां थो वठां। हलो त हाणे चाचा साईं वॾेरे ॾे हलूं। बाबा हलो त हलूं वॾेरे ॾे। पुट मंसूर तूं हिते बीह, चाचो ई मां थी था अचूं। तूं जज़्बाती माण्हू आहे यार, ईअं न थिए जो वॾेरे सां विड़ी पवूं। हा बाबा छोकिरो सफ़र सही थो चए। तूं हिते ई घर रही पोइ असां हलूं था। बाबा साईं जेका अव्हां जी मर्ज़ी, भले तव्हां वॾेरे हेठां थी अचो। चाचा साईं 2 मिंट सिर्फ़ु तव्हां तरसो त मां वॾेरे खे ॿुधाए अचां त चाचो आयो आहे। भोतार चाचो साईं दाद पुॼी वियो आहे, सॾु कयांसि? हा कमदार हेॾे सॾु करेसि। काथे पहुतो आहे? चाचा साईं दाद आयो आयो बाबा आयो। हा बाबा वॾेरे बादशाह जो ख़ैर। बाबा हुजे बि ख़ैर, सावल खान हेॾां वे। हा बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सावल खान मां ॿुधो आहे त तूं वोट असांजे ख़िलाफ़ थो ॾिए पियो। हिन दफ़े असांजो ज़मीन तव्हांखे वोट नथो ॾियणु छॾे बाबा। सावल खान रहे असांजे ॻोठ में, असांजो खाए पीए, ऐं तूं वरी वोट असांखे न ॾींदे। तार राज़िक़ अल्लाह आहे। तूं असांखे कोन थो खाए, न को तूं असांजो राज़िक़ आहे। हो तार असांजा बरसातुनि में घर ड्रही पट थी विया। तूं असांखे पुछण बि आयो आहीं। असांजा ॿार बुख ते आहूं ऐं दाहूं कंदा हुया त तोखे अञा बि आराम हुयो। तूं कॾहिं बि असां ॾे लड़ी न आयो आहे। सावल खान तुंहिंजो ज़मीर असांजे हथ में आहे। जेकॾहिं असांखे वोट न ॾिनी न त तुंहिंजे घरनि खे मां बाहियूं न ॾियारियूं त मां रेस सत्तार खान जो पुट ई न आहियां। रहीस जेको तोखे कहिणो आहे सो वञी कजां। अड़े रेस सां ईअं थो ॻाल्हाए? अड़े वाठा
हथ कढ त बाह न कपे कुतनि खे ॾेई छॾियां। अरे रमू हथ कढ, हिननि सां इलेक्शन खां पोइ निबरंदासीं। रेस जे सदके तो जिंदगी बचकाए। भोतार सलामत। वाकई चाचे सांवल जे लफ़्ज़नि मुंहिंजे पत्थर जहिड़ी दिलि खे अॼु मेण बणाए छॾियो आहे। भोतार साईं, हिननि जा घर बरसात में लुढ़ी विया ऐं पाण शराब कबाब पीअंदा खाईंदा ऐं अयाशियूं कंदा हुआसीं। वाकई असां ज़ालिम ऐं ही मज़लूम हन। भोतार सलामत, अॼु हिननि सां वचन करिणो पवंदो त इलेक्शन खटण खां पोइ हर शादीअ में हर गमीअ में ऐं हिननि जे इज़तुनि जा मुहाफ़िज़ बणिबासीं। मूंखे हिन आज़ान जो कसम, जेकॾहिं तव्हां चाचे सांवल सां अॼु इहो वचन न कंदव त अॼु असांजी बि हिन हवेलीअ मां अलविदा। हा कमदार, तुंहिंजे लफ़्ज़नि मूंखे मोहे विधो आहे। मां अॼु वचन थो कयां त मुंहिंजे हूंदे ही कॾहिं बि बुखिया न रहंदा, न बुखिया सुम्हंदा न बुखिया उथंदा। हा सांवल, तोखे मां अॼु ॻल लायां ऐं तोसां मां वचन कयां। हर तुंहिंजे ॾुखे वक़्त में मदद कंदुसि, पोइ खटां या हार जां।